वेलकम बैक नाज़रीन। फैज़ साहब, शाहिद साहब जीअं पाण ॻाल्हि कई त जेकियूं धुरियूं आहिनि माण्हुनि खे जेको आहे अपील में वञणु घुरिजे, अदालतुनि ताईं पहुचणु घुरिजे, त छा तव्हां नथा सम्झो त जेकियूं तंज़ीमूं आहिनि या जेके अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेकियूं उन जी मुखालफ़त कनि थियूं या जेकी लोकल बॉडीज़ जी जेका गवर्नमेंट आहे जेका हली रही आहे उहा पंहिंजो कमु पूरो न करे रही आहे, उन ते तनक़ीद करे रहिया आहिनि, छा उहे तंज़ीमूं जेको आहे अदालतुनि ताईं नथियूं वञी सघनि उहो हक़ु वठण त हिननि जी जेको आहे परफॉर्मेंस जेकी आहे कारकर्दगी जेकी आहे उहा सही न आहे? असां वटि तव्हांजे साम्हूं आहे त अदालतूं जेके आहिनि असां वटि इंसाफ़ मिलंदे जेके 4 साल गुज़री था वञनि। सो बहरहाल इहो बि हिकिड़ो सुठी तजवीज़ आहे। मां सम्झां थो इन खां वधीक बहितरीनु इहो आहे त असांजा जेके माण्हू पाण उते बीहनि था उन्हनि इलेक्शन्स में बल्दियाती निज़ाम जे या सूबाई क़ौमी असैम्बली, उन्हनि खे पाण खे उनजो पंहिंजो जेको ज़मीर आहे उहो उन खे जाॻणु घुरिजे त भई तव्हां हिकिड़ा उन एरिया जा कस्टोडियन आहियो। तव्हांखे हिकिड़ो जेको वोट आहे इहा हिकिड़ी अमानत आहे। तव्हांखे वोट माण्हू ॾियनि था तकलीफ़ करे इन उमेद सां त तव्हां उन्हनि जे लाइ उनजी ज़िंदगी में का बहितरी आणींदो। पर जेकॾहिं तव्हां बहितरी आणण जे बजाए तव्हां उन्हनि खे उन्हनि जे बहितरी जे लाइ जेके उन्हनि जी भलाई जे लाइ जेके उन्हनि जे बहिबूद जे लाइ जेके फंड्स मिलनि था उहे बि तव्हां गिड़काए था वञो। मां सम्झां थो इन जो त जवाबु उन्हनि खे ॾियणो आहे ऐं ख़ुदा खे बि जवाबु ॾियणो आहे, आवाम खे बि जवाबु ॾियणो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे पाण खे बि जवाबु ॾियणो पवंदो। अच्छा, ॿियो इलेक्शन जी ॻाल्हि कयूं त इलेक्शन में हिकु तरफ़ त जेको सियासी धुरियूं आहिनि उहे पंहिंजा माण्हू बीहारनि थियूं ऐं ॿिए तरफ़ जेको आहे आज़ादु उम्मीदवार बि बीही अचनि था, पर असां वटि जेको ॾिठो वञे थो त सियासी धुरियुनि जा जेके माण्हू आहिनि हमेशह उहे ई खटे ईंदा आहिनि। यकीन हुन में आवाम जी बि जेको आहे हिकिड़ो इन्वॉल्वमेंट हुजे थी तॾहिं ई उहे माण्हू खटे करे अचनि था। पर तव्हां नथा सम्झो त जेके असां वटि उन इदारनि में जेका माण्हुनि जी भर्ती आहे उहा कुझु इज़ाफ़ी हुजे थी या हू अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे हुन अमले में रखनि था जेके वाइट कॉलर्स माण्हू आहिनि जिन खे जेको आहे शायदि ईअं खणी चइजे त हुन नौकिरी जी ज़रूरत बि न हुजे थी या उहे अहिड़े तबिके सां हिकिड़ो उन्हनि जो वास्तो हुजे थो जो जेका उन्हनि खे ज़िमेदारी सौंपी थी वञे, जेको कमु ॾिनो थो वञे उहो बि जेको आहे सुठे नमूने सां नथा निभाए सघनि। अगरि उनखे कंहिं हिकिड़े अहिड़े माण्हू खे तव्हां स्वीपर लॻायो जेको आहे सफ़ाई वारे अमले में उनखे तव्हां लॻाए छॾियो त उहो त सफ़ाई करण खां बि इनकार कंदो त मां त सफ़ाई नथो करे सघां। उन जे बारे में तव्हां छा? मारवी इहो ॿुधी करे हैरान थींदो त असां वटि जेके टाउन कमिटीज़ आहिनि उन्हनि में तक़रीबन 200 खां 300 जो स्टाफ आहे। ठीकु आहे। ऐं ज़रूरत केतिरनि माण्हुनि जी आहे? इहो ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में 10 माण्हू हुजनि त बि काफ़ी आहिनि हिकिड़े जेको आहे टाउन जे लाइ। तव्हां इहो था चओ 250-300 माण्हू उन्हनि जी जेका पघार अचे थी उहा उन ई बजट मां जेका आहे उहा कटी वेंदी आहे। ऐं उहे माण्हू कहिड़ा आहिनि? उहे माण्हू उहे आहिनि जेके उतां जा जेके सो कॉल्ड जेके नोटेबल्स आहिनि, जेके असां उतां जा जेके इन्फ्लुएंशियल्स आहिनि, को उनजो पुटु आहे को उनजो भाइटियो आहे ऐं उहे केर बि उन्हनि मां जेको आहे न उहो ड्यूटी सरअंजाम कोन ॾींदो आहे। जेके 5-10 माण्हू जेके उते सफ़ाई जो जेको अमलो आहे, जेको 10-15 माण्हू जेके असल में कमु कनि था, ॿिया त कागज़नि में 200-250 माण्हू हूंदा, पर जेके प्रैक्टिकली अमली तौर ते जेके 5-10 माण्हू कमु कनि था उन्हनि खे पघारूं न मिलंदियूं। इहो इंसाफ़ आहे असां वटि। त मुंहिंजे ख़्याल में ॿियो जेका तव्हां ॻाल्हि कई न, असां वटि हिकिड़ो जेको सिस्टम आहे असांजो, उन में इहो आहे त उन में नओं माण्हू जेको आहे न उन सिस्टम में पंहिंजी जॻह ठाहिणु ॾाढो ॾुखियो आहे। छाकाणि त हीअ तक़रीबन जॾहिं खां असांजो मुल्क ठहियो आहे त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ख़बर आहे त कीअं इलेक्शन विढ़णो आहे ऐं उन्हनि जी मुकमल तयारी थियल हूंदी आहे। असां वटि पाकिस्तान में इलेक्शन कंटेस्ट करण जे लाइ तव्हां वटि पैसो हुजे। हाणे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 5 करोड़ या 10 करोड़ रुपया ख़र्च करे थो क़ौमी असैम्बली जे लाइ, 5 करोड़ सूबाई असैम्बली जे लाइ, अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके पंहिंजूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे पंहिंजा एसेट्स जेके आहिनि उहे खपाए करे इलेक्शन में हिसो था वठनि। त हाणे इन मां अंदाज़ो लॻायो जेको माण्हू 5 करोड़ जी 10 करोड़ जी पंहिंजी प्रॉपर्टी खपाए इलेक्शन में हिसो थो वठे सूबाई या क़ौमी असैम्बली जी, त उहो पहिरियां त 5-10 करोड़ पंहिंजा कमाईंदो। अच्छा, ईअं ई जेको असां वटि जेके हाणे हींअर जेके इलेक्शन्स थियनि पियूं बल्दियाती, उन में बि ईअं आहे त तव्हांखे यूनियन काउंसिल जी चेयरमैन जे लाइ थियणो आहे त हेतिरा तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थियणो आहे त तव्हांखे हेतिरा पैसा ॾियणा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं यूनियन काउंसिल जो मेंबर थियणो आहे तव्हांखे हेतिरा पैसा ॾियणा आहिनि। छा ईअं जेकॾहिं पैसनि सां न हुजे हा त पोइ असांखे सिंध मां अलाए केतिरा माण्हू अहिड़ा नौजवान असांखे नज़र अचनि हा, पढ़िया लिखिया माण्हू नज़र अचनि, उहे साॻिया ई चेहरा आहिनि जेके असां ॾिसंदा। मुंहिंजो इहो चवणु आहे त जेके आज़ादु उम्मीदवार तौर ते माण्हू बीहनि था हिन वक़्तु बि मां अगरि ॾिसां त उन में जेको घणो तइदादु उहो पढ़ियल लिखियल नौजवाननि जो आहे जेके शऊर रखंदड़ आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त उहे जेके माण्हू आज़ादु उम्मीदवार तौरु बीहनि था उहे
उन्हनि ई माण्हुनि जे विच मां अचनि था ऐं उहे अची करे उन्हनि खे हिकिड़ी जेको आहे श्योरिटी ॾियनि था त हू उन्हनि जे लाइ कमु कंदा। लेकिन असां वटि माण्हुनि जा जेके रवैया आहिनि, जेको हिकिड़ो उन्हनि जो दिमाग़ में हिकिड़ो जेको ख़्यालु ठहियलु आहे त वोट वरी बि उन ई जेको सियासी माण्हू आहे उनखे ॾियणो आहे, पंहिंजे उन माण्हू खे नाहे ॾियणो। इहो जेको उन्हनि जो तसवुर आहे, इन सोच खे कीअं ख़तमु करे सघिजे थो, इहा अवेयरनेस कीअं आणे सघिजे थी हिन में? छो जो इन अवेयरनेस खां बग़ैर त मूंखे नथो लॻे त को बदिलाव अची सघे थो। वोटर जेको आहे न, वोट जी जेका अहमियत आहे न, उन जी असांजे माण्हुनि खे ख़बर कोन्हे। जेकॾहिं वोट जी अहमियत जी ख़बर हुजे असांजे माण्हुनि खे त शायदि मुंहिंजे ख़्याल में वोट ॾियण खां पहिरियां हू एतिरो त मतिलबु जेको आहे सो मां सम्झां थो सुबुह जो 7 बजे पहुची वञनि हुते पोलिंग ते। छाकाणि वोट सां तव्हांजा मसइला हल थी सघनि था, सही वोट सां। तव्हां जेकॾहिं सही माण्हुनि खे एवाननि ताईं पहुचाईंदो त उहे माण्हू तव्हांजा मसइला हल कंदा। तव्हां खे उन्हनि वोटर खे त ख़बर ई कोन्हे न। हाणे जॾहिं वोटर खे उन वोट जी अहमियत जी ख़बर कोन्हे, वोटर खे इहा बि ख़बर कोन्हे त भई जंहिंखे मां वोट ॾियां थो। हाणे तव्हां ॾिसो असां वटि काफ़ी इलाइक़नि में अहिड़ा MNAs आहिनि जेके खटे विया आहिनि त वरी वापसि पंहिंजे उन हल्के में कॉन्स्टिट्यूंसी में वापसि ई कोन आहिनि। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो 4 साल थी विया आहिनि पोइ हुकूमत खे बाद 18 में इलेक्शन्स थियूं। जेको 4 सालनि में पंहिंजे उन हल्के में पंहिंजे इंतिखाबी हल्के में न आयो आहे, माण्हुनि सां न मिलियो। हा, ईंदा आहिनि हुते जेके हुतां जा जेके सोकाल मोज़ज़ीन आहिनि, उन्हनि सां मिलंदा आहिनि, उन्हनि खां पुछंदा आहिनि भई किथे कज़ियो थियो आहे, उन जी ताज़ियत करणी आहे ऐं उन्हनि सां बसि सलाम दुआ करे उन्हनि खे वरी चवंदा यार सॉरी असां असल में छा आयो त हिन दफ़े असां कोन हुयासीं हुकूमत में ऐं इनशाला नेक्स्ट टाइम ईंदासीं त तव्हांखे को मसइलो ई कोन्हे। बाक़ी उहे जेके चंद 100-200 माण्हू हूंदा आहिनि तालुके जा, उन्हनि खे हू नवाज़ींदा। अच्छा, हुननि खे इहा बि ख़बर न हूंदी आहे जेके ताज़ियत जे लाइ ईंदा आहिनि त जंहिंजी ताज़ियत करणु वञूं पिया उहो औरत हुई या मर्द हुयो। ऐं ॿियो जेको उन्हनि खे उते जेको हिकिड़ो प्रोटोकॉल मिली रहियो हूंदो आहे, मिनरल वाटर जी जेको बॉटल्स उन्हनि जे आॾो रखियूं वेंदियूं आहिनि, टिशू पेपर्स रखिया वेंदा आहिनि जेके उन्हनि आम घरनि में बि यूज़ न आहिनि थींदा, उहो उन्हनि खे हिकिड़े अहिड़े तरीक़े सां ट्रीट कयो थो वञे। इन कल्चर खे कीअं थो मटाए सघिजे? मारवी ॾिसो इहो मुंहिंजे ख़्याल में वक़्त सां गॾु जेको आहे न, तव्हां ॿाहिरी दुनिया में वञो न त जेकॾहिं तव्हां लंडन में मूं ॾिठो त उते जेको म्यूनिसिपैलिटी जो स्टाफ आहे जेको गाॾी हलाए करे अची करे तव्हांजे घर जे ॿाहिरां कचिरो खणे थो त उन लिखियलु आहे त भई आई एम एट योर डोर एंड आई एम हियर टू सर्व यू। ठीकु आहे, त माना मां तव्हांजी ख़िदमत जे लाइ तव्हांजे दरवाज़े ते आयो आहियां। त उते जॾहिं इहो माण्हुनि जो विल हुजे ऐं उते माण्हू जेके आहिनि उहे इन हुन सां जज़्बे सां अचनि त भई असांखे पंहिंजे माण्हू जी ख़िदमत करणी आहे, त पोइ त मां सम्झां थो त इहे माण्हू जेकॾहिं हिनखे 2.5 लख या 5 लख 10 लख रुपया मिलनि न, उन 10 लखनि मां बि घणो कुझु थी सघे थो। पर हाणे सब्जेक्ट इहो आहे त उहो अमाउंट जेको आहे उहो अवाम ते ख़र्च थिए। तव्हां भला ॿियो कुझु नथा कयो, जेके तव्हांखे फंड्स मिलनि था तव्हां उन में हिकिड़े ॻोठ मां शुरूआत कयो, हिकिड़े ॻोठ में तव्हां नालियूं ठारायो, हिकिड़े ॻोठ में तव्हां रोड रस्ता ठारायो, हिकिड़े ॻोठ जी तव्हां सफ़ाई करायो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो मुंहिंजे ख़्याल में अञा वक़्तु लॻंदो। असांजे माण्हुनि खे हींअर जेका असांजी माण्हुनि जी सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे, जहिड़े नमूने सां महांगाई आहे, हर माण्हू चए थो त भई हाणे छा कयूं। हालांकि तव्हां ॾिसो हींअर माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। असां त चऊं था असां वटि जमूरियत आहे, इहा कहिड़ी जमूरियत आहे जो असांजो माण्हू, असांजो ग़रीब माण्हू जेको आहे उहो 2 वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे। इहा कहिड़ी जमूरियत आहे जो असां वटि 18 कलाक लोड शेडिंग आहे। इहा कहिड़ी जमूरियत आहे जो ग़रीब माण्हू पंहिंजे ॿारनि जो इलाजु न कराए सघे। इहा कहिड़ी जमूरियत आहे जेको माण्हू आम माण्हू खे तालीम हासिलु कोन्हे, सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। त इहो मुंहिंजे ख़्याल में कहिड़ी जमूरियत जा वेही करे असां राग ॻायूं। जमूरियत निज़ाम ॾाढो सुठो आहे, पर असांजे मुल्क में बदकिस्मती सां जमूरियत जो जेको आहे न को असांखे लाभ आम माण्हू खे न मिली सघियो आहे। अच्छा, हिन वक़्तु जेके चूंडूं हली रहियूं आहिनि, जेके सियासी धुरियूं आहिनि, तव्हां छा था सम्झो त उन्हनि खे पंहिंजे मंशूर में जेको आहे कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ऐड करणु घुरिजनि जेके हिन वक़्तु अवाम जे लाइ ज़रूरी आहिनि ऐं अवाम खे उहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जीअं पाणी जो मसइलो थी वियो, सिहत जो मंशूर त जेके बि असां वटि पार्टीज़ आहिनि जेके इलेक्शन कंटेस्ट कंदियूं आहिनि, उनजे मंशूर में त एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। त उन में इहो आहे त तव्हांखे बिल्कुलु ईअं माखीअ जा दरिया वाहे ॾींदा ऐं खीर जा जेके आहिनि उहे जेके आहिनि उहे नहरूं नदियूं जेके वहंदियूं। ॾिसो सिर्फ़ु तव्हां किताबी हुन में तव्हां हिकिड़ो मंशूर ठाहे करे माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ो जीअं माज़ी में असांजो ख़ान साहिब जी हुकूमत हुई त एतिरा ख़्वाब ॾेखारिया विया त भई माण्हुनि खे करोड़ नौकरियूं मिलंदियूं, 50 लख घर मिलंदा, बेरोज़गारी ख़तमु थींदी, इन्फ्लेशन ख़तमु थी वेंदो, हिते हिकिड़ी फलाही रियासत हूंदी, हिते मदीना जहिड़ी रियासत जो हिकिड़ो नमूनो पेश कयो वेंदो, हिते माण्हुनि खे उन्हनि जे डोर स्टेप ते इंसाफ़ मिलंदो, मसइला हल हूंदा। हू तव्हांजे साम्हूं आहे।
त असां वटि मुंहिंजे ख़्याल में इहो वक़्तु लॻंदो असांजो जेको माण्हू आवाम आहे उहो आवाम एतिरो त वीचारो माना हिकिड़ो बेहस लाचार थी वियो आहे जो उहो माना पंहिंजे हक़ जे लाइ बि आवाज़ु कोन थो उथारे सघे। तव्हां ॾिसो 250-300 रुपया डीज़ल पेट्रोल 50 रुपयो 60 रुपयो महांगो थी वियो आहे, माण्हू वीचारा छा कनि। त मूंखे त अफ़सोस थींदो आहे अहिड़ा हिकिड़ा असां वटि वीचारा सफ़ेद पोश माण्हू उते गाॾी बीहारे उतां 2 लीटर बि कोन था अफोर्ड करे सघनि गाॾी में। त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जो उहे मां बि चाहियां थो जेकॾहिं कराची में ऑनेस्टली जेकॾहिं कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट हुजे त असां पंहिंजूं गाॾियूं इस्तेमालु न कयूं। सही त माना इहा महांगाई जो इहो हालत जेकॾहिं असां जहिड़ो हिकिड़ो सफ़ेद पोश माण्हू बि जेकॾहिं एतिरो फ़िक्रमंद आहे त आम ग़रीब माण्हू कीअं गुज़ारो कंदो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। अॻे कंहिं नए इशू सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। अलाह भाई।